वेलकम बैक नाज़रीन। हिन सेगमेंट में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त माहौलियाती तब्दीली या मौसमियाती तब्दीली जे करे कहिड़ियूं बीमारियूं जेके आहिनि उहे असांखे पंहिंजे माहौल में नज़र अचनि थियूं। उहे असां सां हिन वक़्तु जेको आहे वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। डाउ यूनिवर्सिटी हॉस्पिटल जा एमरजेंसी हेड डॉक्टर मुमताज़ अली बलोच, जेको कोविड जे दौर में भी जेको आहे तमामु घणा एक्टिव नज़र आया ऐं काफ़ी हुननि जूं सुठियूं सर्विसिस जेको आहे मेडिकल फील्ड में रहियूं आहिनि। पाण हुननि जेको आहे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां बि कमु कयो आहे। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम टू द शो। वरी महिरबानी टाइम जे लाइ। वालेकुम सलाम, थैंक यू वेरी मच जी फॉर डॉक्टर साहब, गर्मी इनविटेशन इन वधंदी प्रोग्राम। पई वञे, वरी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब, गर्मी वधंदी पई वञे, माहौलियाती तब्दीली मौसमियाती तब्दीली के सीरियस असीं वठूं कोन पिया, जंहिंजे नतीजे जेको आहे खोड़ सारियूं बीमारियूं जेको आहे उहे असांखे नज़र अचनि पियूं। त पहिरियों त इहो ॿुधाइजो त मौसमियाती तब्दीली जे करे या माहौलियाती तब्दीली कहिड़ियुनि बीमारियुनि खे जनम ॾेई सघे थी? बिल्कुलु ठीकु था चओ त माहौलियाती तब्दीली जे करे इहो इंटरनेशनल इशू आहे। हिन दफ़े मां ॾिठो त हीट वेव जेका आहे इहा 2 हीट वेव्स पास थी चुकियूं आहिनि असांजे सही, लास्ट मंथ। हिकिड़ी लास्ट मंथ थी, हिकिड़ी हिन महीने गुज़री चुकी आहे। ठीकु आहे। ऐं हीट वेव सां गॾोगॾु ग्लेशियर ॾिठो त असांजे जेके नादरन एरिया में उहे बि मेल्ट पिया सही, थियनि। इहे सभु ग्लोबल चेंजिस आहिनि, एनवायरमेंटल चेंजिस आहिनि। हिन सां गॾोगॾु जेको आहे हीट वेव्स जे करे असांखे हिकिड़ो त हीट स्ट्रोक थियण जा चांसिस तमामु घणा हूंदा आहिनि मरीज़नि खे। ॿियो जेके गर्मीअ में ख़ासि करे बीमारियूं थियनि थियूं उहे असां वटि जेके हिते कॉमन आहिनि, जेके केसिस ॾिसूं बि था रूटीन में, जंहिंमें मलेरिया आहे, डेंगी आहे ऐं अस्थमा जा केसिस था अचनि, सोर थ्रोट आहे, वायरल इंफेक्शन अचनि था, उन में मिज़ल्स आहे, चिकन पॉक्स आहे ऐं इन सां गॾोगॾु रोटा वायरस जे करे लूज़ मोशन डायरिया जा केसिस तमामु घणा था अचनि। टाइफाइड उहो स्प्रेड थो थिए, उहो घणो थो ॾिसण में अचे उहे केसिस। त पोइ ख़्यालु कीअं रखिजे, जीअं टाइफॉइड थी वियो, कोलेरा थी वई, या ख़ासि करे जेको आहे वधि में वधि जीअं हिन मौसम में जेको आहे टेम्परेचर वधियल हूंदो आहे त उन नतीजे में गर्मी पद यानी हीट स्ट्रोक थियण जा चांसिस बि हूंदा आहिनि। त कीअं ख़्यालु कजे? पर हीट स्ट्रोक जो पहिरियों थोरो डिटेल में ॿुधाइजो त इहो कीअं थिए पियो ऐं इन खां बचण जा उपाउ कीअं आहिनि। असांखे हुकूमत जे तरफ़ां बि जेको आहे कैंपेन्स नज़र अचनि पियूं, जेका तमामु क़ाबिल तारीफ़ ॻाल्हि आहे, पर तव्हां बि जेको आहे आगाही जे लाइ ॿुधाए छॾियो डॉक्टर साहब। असांखे मौसमियात खातो इंफॉर्म करे छॾींदो आहे, एडवांस में लेटर्स बि ईंदा आहिनि त हीट वेव अचण वारी आहे मुख़्तलिफ़ शहरनि में, त उन हिसाब सां प्रिकॉशन्स वठणा हूंदा आहिनि। हीट वेव जे हवाले सां जेके आम माण्हू जेके एहतियात करणु घुरिजे असांखे, त गर्मीअ जे टाइम जेको आहे ॿाहिरि घटि वञणु घुरिजे। जे ॿाहिरि वञनि त मथो पंहिंजो ढके वञनि, कैप पाइनि या वरी जेको आहे मथे ते रुमाल रखनि। कपिड़ा बिल्कुलु टाइट ऐं हेवी न हुजनि, लाइट क़िस्म जा कपिड़ा हुजनि। हाइड्रेशन हुजणु घुरिजे। 12 खां जेको 8 खां 12 गिलास पाणी 24 कलाकनि में पीअणु घुरिजे ऐं उस में वञण खां एहतियात कनि गर्मीअ में, न छांव में। घणी देरि के माण्हू ॾिसंदा आहियो त जेके गाॾीअ में वेठा हूंदा आहिनि, नंढा ॿार आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, त घणी देरि गाॾीअ में बि न वेहनि, छांव में वेहनि या एसीअ में वेहनि या वण हेठो आहे या जेको आहे शेड हेठां वेहिजे ऐं पाणी जो इस्तेमालु घणो कजे। इहा एहतियात वरिती वञे त बहितरु आहे। अच्छा, थोरो डिहाइड्रेशन बाबति बि ॿुधाइजो त असां गर्मियुनि में मोस्टली डिहाइड्रेटेड फील कंदा आहियूं। त डिहाइड्रेशन जो बि जेको तालुक़ु आहे उहो टेम्परेचर सां ऐं माहौलियाती तब्दीली सां आहे, ऐं उन जा जेके आहिनि सॉल्यूशन्स जेको आहे फौरी तौर ते घर में एमरजेंसी में असांखे छा करणु खपे? जेको माण्हू डिहाइड्रेट थिए पियो ॾिसो, त उनखे कीअं सुञाणिजे? नॉर्मली त गर्मीअ में 8 खां 12 गिलास 2-3 लीटर पाणी पीअणु घुरिजे। जॾहिं बि उञ लॻे त फौरी पाणी पीअजे, घणो वेट न कजे। ठीकु आहे। डिहाइड्रेशन अगरि कंहिंखे जेको आहे गर्मीअ में उस में ॿाहिरि आहे ऐं पघर घणा था अचनि त उनखे पाणी बार बार पीअणु घुरिजे। कंहिंखे उल्टी आहे, मोशन थी विया, सुस्ती थी थिए, कमज़ोरी थी थिए, स्किन ड्राई थी थिए, त इहा बि डिहाइड्रेशन जूं निशानियूं आहिनि। इहे माइल्ड आहिनि। मॉडरेट ऐं सीवियर में जॾहिं ईंदा आहियूं त पोइ उन में बिल्कुलु स्किन टर्गट चवंदा आहियूं असां, स्लो थी वेंदो आहे। आई मूवमेंट्स जेका आहे उहा जेका आहे स्लो थी वेंदी, सुस्ती थींदी, निंड ईंदी ऐं बेहोशी जी तरफ़ वेंदो आहे माण्हू। अच्छा डॉक्टर त साहब, इहो बि उन चयो वेंदो आहे त सूरत में डिहाइड्रेशन हा, जो को तालुक़ु ऑयली स्किन ऐं ड्राई स्किन सां बि आहे। जंहिंजी ऑयली स्किन हूंदी आहे इन जो मतिलबु आहे त उहो काफ़ी हाइड्रेटेड आहे, या जेको जंहिंजी ड्राई स्किन हूंदी आहे चयो वेंदो आहे त इहो डिहाइड्रेटेड आहे। त छा इन सां कोई आहे न न लाॻापो न इन न शइ जो, ईअं को या इहो ख़ासि मिथ आहे? इहा मिथ चई सघिजे थी, को ख़ासि अच्छा, तालुक़ु कोन्हे इन जो। हा, सही। बिल्कुलु। अच्छा, ॿियो इहो ॿुधाइजो त गाॾियुनि मां, जीअं असीं माहौलियाती तब्दीली जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया, त यकीनन जेको गाॾियुनि मां धुओं निकिरे पियो उहो बि किन बीमारियुनि खे जनम ॾेई सघे पियो? ॾिसो, ख़ासि करे कराची में पॉल्यूशन तमामु घणो आहे। इंटरनेशनल जेको आहे इंडेक्स ॾिसंदा आहिनि पॉल्यूशन जी, जंहिंमें लाहौर आहे, कराची
कराची आहे ऐं ॿिया बि जेके आहिनि कुझु चाइना इंडिया जा शहर बि अचनि था। कराची में जेके बि गाॾियूं असांजो हलनि थियूं, ख़ासि करे असांजो जेको आहे सदर वारो एरिया आहे, उन में हिकिड़ो त वॉइस पॉल्यूशन तमामु घणो आहे गाॾियुनि जे आवाज़नि जे करे। ॿियो उन्हनि जो दूंहों जेको आहे, ॾिसंदा आहियो त गाॾियुनि मां दूंहों निकिरंदो, साह बीमारियूं थींदियूं आहिनि। साह जी बीमारी सां गॾोगॾु असांखे चमड़ी बीमारियूं बि ॾिसण में ईंदियूं आहिनि। सही। इन एरियाज़ में जंहिंजा कारोबार आहिनि या जिते वञण को आहे, हम्म। बीमारी एलर्जी जी जेका उहा वेंदी आहे वॉइस पॉल्यूशन। ठीक, सही आहे। अच्छा डॉक्टर साहब, असीं ईअं बि ॾिसूं पिया त जेके गर्मियूं आहिनि उहे इलाही तेज़ थींदियूं पयूं वञनि ऐं जेको आहे सीउ उहे तमामु घटि पिया थियनि। त अव्हां पंहिंजी एक्सपर्टीज़ मां जेको आहे ॿुधाइजो त इन में माहौलियात जो ख़ासि ई करे को रोल बंद आहे। रोड जी वारो एरिया, सदर वारो एरिया, या जिथे ट्रैफिक तमामु घणी हूंदी आहे जी ॾींहं जे टाइम। जी डॉक्टर साहब, मां आख़िरी सुवाल अव्हां खां करे रही हुयसि त गर्मियूं जेके आहिनि तेज़ पियूं थींदियूं वञनि ऐं सियारो जेको आहे उहो तमामु घटि पियो थींदो वञे, त तव्हां पंहिंजी एक्सपर्टीज़ जे हवाले सां पंहिंजी एनालिसिस मां असांखे कुझु ॿुधाइजो त छा इन में असां पंहिंजे माहौलियात खे साफ़ न पिया रखूं, असांजी कोताही अचे पई, या जेको आहे गवर्नमेंट जे हवाले सां बि तव्हांखे जेको आहे कुझु कोताहियूं नज़र अचनि पियूं? गवर्नमेंट इहे इनिशिएटिव त गवर्नमेंट खे वठणु घुरिजनि। लास्ट हुकूमत जेका हुई उन जेको आहे बिलियन ट्री जेको आहे हिकिड़ो मनसूबो आंदो, हिकिड़ो सुठो मनसूबो हो। सभिनी गवर्नमेंट खे उनखे फॉलो करणु घुरिजे। इवन कराचीअ में वणनि जी तमामु कमी आहे, हिते बि वण पोखिया वञनि। मां जेको आहे जेके बि दोस्त मिलंदा आहिनि, मां त उन्हनि खे चवंदो आहियां त हर माण्हू हिकिड़ो वणु पोखे। जेतिरा घर जा भाती आहिनि ओतिरा वण पोखनि, पंहिंजे घर जे ॿाहिरि आहे, कुलान में, किथे बि। वण पोखण सां गॾु हिकिड़ी त माहौलियाती तब्दीली बि ईंदी, ॿियो ऑक्सीजन प्रोड्यूस कंदा आहिनि जेका असां यूज़ कंदा आहियूं, असांजो कार्बन डाइऑक्साइड कढंदा आहियूं, उहे वरी वण जेके आहिनि उहे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि। त इहा माहौलियाती बहितरी इन सां ईंदी ऐं इन सां टेम्परेचर, बरसातुनि ऐं ते बि फ़र्क़ु पवंदो। ऐं वण कटण सां जेको आहे कहिड़ा नुक़सान थी सघनि था? बिल्कुलु, जेको ॾिसूं था असां वण जेके आहिनि ॿेला जेके आहिनि उहे घटि था थियनि, वण माण्हू कटनि था, त पोइ इहा गर्मी वधे थी, पोइ तूफ़ान, बरसातूं, कॾहिं कॾहिं बिल्कुलु ॾिसूं था त असांखे दरियानि में पाणी कोन्हे, ठीकु। ऐं जेको आहे कॾहिं त वरी तूफ़ान, बरसातूं ऐं उहे हालत ॾिसूं त उन सां नुक़सान तमामु घणा था थियनि। हिकिड़ो इन्वायरमेंट पूरो चेंज थो थी वञे। सही। अच्छा ॿियो आख़िरी सुवाल आउं पुछणु चाहींदसि, जीअं त हाणे गर्मी जी मौसम तमामु घणी हले पई, खाधे पीते जे हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त कहिड़े क़िस्म जो एहतियात करणु खपे, छो त माण्हू ॾिसो पिया घणो खाइनि था त पोइ जेको आहे उहो बीमारी जी सूरत में निकिरी पियो अचे ऐं फौरन एमरजेंसी में जेको आहे भॼनि था। सो छा करणु असां खपे खाधे पीते जे हवाले सां? खाइण कंट्रोल पीअण बि जे नथा करे हवाले सां सघनि त सुठो खाधो बिल्कुलु कीअं कंट्रोल रखणु उनजो घुरिजे। कीअं चूज़ करणु बिल्कुलु खपे? बिल्कुलु, गर्मीअ में छा थींदो आहे, जेको बि खाइण पीअण जी शयूं असां अगरि रखंदा आहियूं, रेफ्रिजरेटर में रखूं था, त उन में जेको जरासीम आहे उहो मल्टीप्लाई वरी स्पीड सां थींदो आहे। सही। उहो जीअं स्पीड सां थींदो त उन जे करे पोइ डायरिया आहे, टाइफाइड आहे, ऐं जेको आहे जिगर जो आरज़ो ऐं घणी बीमारियूं थियूं थियनि। त बहितर आहे त फ्रेश खाइजे, सायूं भाॼियूं घणियूं खाइजनि ऐं घर में पकल शयूं खाइजनि। फास्ट फूड आहे, स्पाइसी शयूं उन्हनि खे आहिनि, अवॉइड करणु चांहि खपे ऐं काफ़ी बोतल, सेहतमंद इन्हनि खे अवॉइड करे हेल्दी बिल्कुलु फूड खाइणु खपे। हेल्दी फूड हुजे। बिल्कुलु ठीकु, महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सुहिणे नमूने जेको आहे एक्सप्लेन कयो माहौलियाती तब्दीली जे हवाले सां जेको आहे उहो कहिड़नि बीमारियुनि खे जेको आहे माहौलियाती तब्दीली जनम ॾेई सघे पई। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी त तव्हां टाइम कढियो। नाज़रीन, ही हुयो जो प्रोग्राम, पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। असीं पंहिंजे पहिरें सेगमेंट में असीं ओवरऑल जेको आहे माहौलियाती तब्दीली ते ई ॻाल्हायोसीं ऐं पोइ उन में असीं कुझु स्पेसिफिक सेगमेंट्स रखियासीं, जंहिंमें पहिरियों सेगमेंट जेको आहे उहो पाणीअ जी खोट जे हवाले सां हुयो त असीं एतिरो जदीद दौर में एंटर थी चुका आहियूं त छा असां वटि के मॉडर्न सॉल्यूशन्स न आहिनि। पर जीअं मांखे यादि हूंदो त असांजे पहिरें सेगमेंट में हिकु वेठल पैनलिस्ट चयो त पाणी जॾहिं हूंदो तॾहिं वञी स्टोर कंदासीं, तॾहिं के वञी सॉल्यूशन्स निकिरंदा। पर जीअं वेटलैंड्स जी ढंढनि जी मैनेजमेंट जे बारे में बि हिकु पैनलिस्ट असांखे जेको आहे हिकु सुठी सजेशन ॾिनी त ज़ाहिर आहे इहो गवर्नमेंट हुकुमराननि ते जेको आहे फ़र्ज़ु आहे थिए पियो त हू अॻु भरा थियनि इन हवाले सां ऐं ह्यूमन सिक्योरिटी खे इंश्योर कनि। असीं हर भेरे ॾिठो आहे त असांजूं जेके रिजीम्स आहिनि इहे नाकाम थींदी नज़र आयूं आहिनि ह्यूमन सिक्योरिटी जे हवाले सां। सो इन्हनि खे माहौलियाती तब्दीली जे लाइ माण्हुनि खे हिकिड़ियूं कैंपेन्स बि हलाइणु खपनि त जीअं माण्हू सिखनि उन्हनि मां, या वाटर सेविंग कैंपेन्स बि जेको आहे उन्हनि खे हलाइणु खपनि त पाणीअ जो कीअं बचाव कजे। असांजो घरनि में नल खुलियल हूंदो आहे ऐं या तेज़ बिल्कुलु ई असीं टोटली जेको आहे उनखे ओपन करे छॾींदा आहियूं, त इहा बि हिकु ग़लति ॻाल्हि आहे। पाण बि असांखे एहतियात करणु खपे। पर ख़ैर वॾे में वॾी जेकी ज़िम्मेवारी अचे पई उहा गवर्नमेंट लेवल ते अचे पई त हू बि कनि, ऐं पोइ उन खां अलावा हुननि ते इहा ज़िम्मेदारी बि अचे पई त हू वाटर
वाटर सेविंग कैंपेन्स जेके आहिनि उहे हलाइनि त जीअं माण्हुनि में आगाही वधि खां वधि क्रिएट थिए। ऐं ॿिए सेगमेंट में असीं ॻाल्हायोसीं त माहौलियाती तब्दीली जेको आहे कहिड़े डिज़ीज़िस बीमारियुनि खे जनम ॾेई सघे पई। जीअं डॉक्टर साहब चयो त सुठो खाओ पीओ, फ्रेश खाओ, ग्रीन वेजिटेबल्स खाओ ऐं पंहिंजो पाण खे सिहतमंद रखो ऐं माहौलियाती तब्दीली खे इग्नोर नज़रअंदाज़ हरगिज़ न कयो, छो त हीउ हिकु उभरंदड़ इशू आहे ऐं असां सभिनी खे मिली करे इन जो जेको आहे हिनखे मुंहुं ॾियणो आहे। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।